जो शहनशाह सतगुरु साईं सतरामदास साहब जी जो मिसाल है। हिकिड़े ॾींहुं हिकिड़े शख्स के साईं जन जी दामन में वठी आया। वो तमाम किराए रहियो, तमाम दर्द सूर बुखार, तबियत ख़राब, हलन चलन को लाचार, ॾाढो दुख में साईं जन ने वठी आया। चयो साईं ये तमाम उन शख्स चयो साईं मांखे एतिरो आज़ार आहे, मां उथी नथो सघां, मुंहिंजी तबियत ख़राब आहे, मूंसां कंहिं कुझु करे छॾियो आहे, मूंसां हिननि हीअं कयो आहे, हिननि हीअं कयो आहे, अची करे शिकायत शुरू करे छॾियईं त फलाणे हीअं कयो, फलाणे हीअं कयो। तॾहिं साईं जन मुस्कुराया ऐं चयऊंसि चङो हाणे तूं ईअं कर, ॿियो कुझु न कर। चओ मालिक जन मूंसां कई आहे उहे बि सुखिया रहे। चए साईं सुखिया रहे, एॾो लोड़ीनि त उन्हनि खे ख़बर पवे मां सां एॾो लोड़ायो अथनि, मूंखे एतिरो ॾुखियो कयो अथनि, अञा इहे सुखिया रहे। साईं जन चयो चङो तूं ईअं चओ, मालिक उन्हनि खे बि सुखियो कर, मूंखे बि सुखियो कर। चए साईं मूंखे त सुखियो करे, मां त चङो थिया, उन्हनि जेका मां सां कई आहे न मुंहिंजी हॾ हॾ खे पहुतो आहे, मां एॾो लोड़ींदो पिया, एॾो अंदर में मूंखे तकलीफ़ आहे, क्योंकि हलण चलण को विहाए छॾियो अथनि, इहे लोड़ींदो हिननि खे ख़बर पवे त कीअं थींदो आहे। साईं जन चयो तूं मालिक खे अरदास कर त मालिक उन्हनि खे बि चङो कर, मूंखे बि चङो कर, उहे बि ख़ुशि रहनि, मां बि ख़ुशि रहां। चई साईं मां त ख़ुशि थियां, उहे ख़ुशि थियनि, हिन जा ॿचा लोड़े, हिननि खे पतो पवे त मूंखे लोड़ायो अथनि, त मां सां जेका हिननि कई आहे, जेका ॻाल्हि साईं जन चयो हो, चयो साईं बसि इहे लोड़ीनि मां सां एॾी कई अथनि। तॾहिं साईं जन जे हथ में माला हुई ऐं माला खणी करे उन शख़्स खे ॾिनऊं। चई चङो ईअं कर, माला जप। उनमें चयो भई मालिक उन्हनि खे बि सुमत ॾे, मूंखे बि सुमत ॾे। चए साईं हिननि खे सुमत अचे, मां सां एॾी कई अथनि, अञा तव्हां ईअं चवंदा पिया। साईं जन चयुसि ॾिस सुमत ईंदनि त तोसां न कंदा, सुमत न ईंदनि तोखे अञा वधीक तड़पाईंदा, इन करे मालिक उन्हनि खे सुमत ॾींदो, चङा थींदा, तोखे ॾुखिया न कंदा। चई हा सही आहे ॻाल्हि ठीकु आहे, जेकॾहिं सुमत ईंदनि मूंखे छॾींदा पोइ ईअं चवां थो। तो माला खणी करे जाप शुरू कई। चए मालिक उन्हनि खे बि सुमत ॾे, मूंखे बि सुमत ॾे, उहे बि चङो थिए, मां बि चङो थिया। ऐं जीअं जीअं सुमत चङाई जो शब्द उचारण लॻो, हिकु ॿिनि ॾींहंनि में उहो चङो भलो थियणु लॻो। तव्हांजो ॿी चई ॾींहं में हफ़्ते में घुमण जहिड़ो थी वियो, चङो भलो थी करे हलणु लॻो। 10-15 ॾींहं में मुंहिंजा सभु दुख दर्द कष्ट तकलीफ़ूं सभु दूरि थी विया ऐं ख़ुशी ख़ुशी सां शेवा करणु लॻो, हलणु लॻो। ऐं साईं जन आयो, चए साईं ये छा चमत्कार हो, कहिड़ो मरकल हुयो, छा थियो मां सां, एतिरो मां सही थी विया। साईं जन खिलियसि, चए कोई कृष्ण कोई चमत्कार कोन हो। हक़ीक़त में जेको तूं ॿियनि जे लाइ निफ़रत, ॿियनि जे लाइ द्वैत भाव, ॿियनि जे लाइ साड़, ॿियनि जे लाइ गुस्सो कावड़ क्रोध जलन रखी रहियो आहीं, उहा जलन क्रोध ॿियनि जे लाइ साड़ तुंहिंजे अंदर में साड़ पैदा करे रही, तोखे पंहिंजो पाण खे जलाए रही, तुंहिंजा हॾ खाई रही, तुंहिंजो क्रोध तोखे पंहिंजो पाण खे तड़पाए रहियो। जंहिं घड़ी मालिक जे लाइ अरदास निकिरंदी त मालिक मूंखे सुमत ॾे, चङो थिया, उहो बि चङो थियनि, त पोइ तुंहिंजा पंहिंजा क्रोध गुस्सा विलविला सभु ख़तमु थी विया ऐं तुंहिंजो सभु क्रोध ऐं अशांती ख़तमु थी वई। तंहिंजे करे तुंहिंजो सॼो दुख ख़तमु थी वियो, तूं सुखनि सां भरिजी करे, ख़ुशियुनि सां भरिजी करे आहीं, बहितर थी करे।